अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कहाणी। कहाणियूं मुरतब सैयद जवाहर नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त एक ही अमर जलील। अमर जलील जो असुल नालो अब्दुल जलील काज़ी आहे ऐं हिन ख़ान साहब काज़ी अब्दुल गनी जे घर जनम वरितो। हिन जो बालकपण रोहिड़ी ऐं पोइ कराचीअ में गुज़रियो। हिन नवाब शाह में तालीम पिराइण जे दौरान पहिरीं कहाणी 1954 ईस्वीअ में इंदिरा जे उनवान सां लिखी, जेका अदा रिसाले में 1955 ईस्वी वारे शुमारे में शाया थी। 1959 ईस्वीअ में नवाब शाह मां BA पास करण खां पोइ हिन कराची यूनिवर्सिटीअ मां इक़्तिसादियात में MA कई। हिन मुलाज़मत जी शुरूआति इकनॉमिक एन्यूरेटर्स खां कई ऐं पोइ मिल्क सप्लाई, जंहिं बाद रेडियो पाकिस्तान ते रिसर्च ऑफिसर थियो, जितां अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद वियो ऐं उतां ताज़ो रिटायर थियो आहे। इंदिरा खां अॼु ॾींहं ताईं उहो मुसलसल लिखंदो रहियो आहे। हिन जे कहाणियुनि जो पहिरियों किताब दिलि जी दुनिया शाया थियो ऐं हेल ताईं टियों वजूद मुंहिंजो ॾस आसमान खां पुछो ऐं नावलेट नेठ गूंगे ॻाल्हायो ऐं ॿिया शाया थी चुका आहिनि। हिन कुझु सिंधी फिल्मुनि जूं कहाणियूं ऐं डायलॉग ऐं अणगणिया रेडियो ऐं टेलीविज़न लाइ नाटक ऐं सीरियल पिणु लिखिया आहिनि। हू गुज़िरियल केतिरनि सालनि खां सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में मुख़्तलिफ़ उनवाननि सां कालम लिखंदो रहियो आहे। कहाणी गुफ़ा। अमर जलील। ज़रे घर रोज़ानू ईअं थींदो आहे जो अमां बेकल थी मुंहिंजी गुफ़ा में हली ईंदी आहे। उहा पक करण ईंदी आहे त मां जीअरो आहियां या नेमतुनि सां भरपूर ही जग जहान छॾे हलियो वियो आहियां। झुकी मुंहिंजे मथे ते हथ रखी अमां गौर सां मुंहिंजे कंध ॾांहुं ॾिसंदी आहे। मुंहिंजो सिर सलामत ॾिसी थधो साह खणी पाॿो अमां मूंखे प्यारु कंदी आहे ऐं पोइ आह खे साह में सांडे छॾींदी आहे। अख मां लड़ी आयल लुड़क जो मुंहिंजे मथे ते महिराब ठाहे पंहिंजी दुनिया ॾांहुं मोटी वेंदी आहे। ॻाल्हि छा आहे जो अमां अक्सर मुंहिंजे लाइ परेशान रहंदी आहे। उहो मुंहिंजे बारे में लाॻीतो हर राति हिकु भवाइतो ख़्वाबु ॾिसंदी आहे। ख़्वाबु ॾिसी डिॼी वेंदी आहे, कंबी वेंदी आहे, निंड मां छिरक भरे उथी वेंदी आहे, सामत में अचण लाइ पाणीअ जो गिलास भरे पीअंदी आहे। अमां ख़्वाब में मूंखे सिसीअ बिना रिण में रुलंदे ॾिसंदी आहे। हिकु हथ में वढियल मुंहिंजो सिर ऐं ॿिए हथ में कंडनि जो ताज ॾिसंदी आहे। अमां ॿिनि भोपनि खां ख़्वाब जी ताबीर कढाई हुई। ॿिन्हिनि मां हिकु भोपो देसी हो ऐं ॿियो परदेसी हो। देसी भोपे सां उहा सखर जे वेझो बखर में मिली हुई। गौर सां ख़्वाब ॿुधण ऐं ज़ाइचा ठाहिण खां पोइ बखर जे भोपे अमां खे ख़ुशख़बरी ॾिनी हुई। चयो आई तुंहिंजो पुटु वॾी जमार माणींदो ऐं ममलिकत ख़ुदादाद पाकिस्तान जो बादशाह थींदो। ताबीर जे मुआवज़े में देसी भोपे अमां खां 500 रुपया, हिकु कारी कुकिड़ ऐं हिकु कारो ॿकर वरितो। जॾहिं एनी गवान ॿकर ॾिठो तन मूंखे ॿुधायो हो त ॿकर हू बहु मूं जहिड़ो। कासाई ॿकर जो सिर धड़ खां धार करे जॾहिं ॿकर जे मथे मां मेजालो कढियो तॾहिं ॿकर जे मथे मां मेजाले बदिरां ॾेढर निकिरी आयो। परदेसी भोपे सां अमां विहाना में औरतुनि जे आलमी इजलास में मिली हुई। मुंहिंजी माउ पंहिंजी ज़िंदगीअ जो गपल हिसो पाकिस्तान में बर्बाद थी वियल औरतुनि जी फलाह लाइ अक़वाम मुतहिदा जे इदारनि सां कमु कंदे गुज़ारियो आहे। हिन खे NGO बि हलायो हो ऐं वॾी कामयाबीअ सां हलायो हो ऐं हैमरशोल्ड खां तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं सोनू बिलो हासिलु कयो। उन्हनि ॾींहंनि में पाकिस्तान जी बर्बाद औरतुनि जी फलाह लाइ अमां खे मीटिंगूं अटेंड करण लाइ पेरिस, न्यूयॉर्क, हेग, लंदन, जनीवा वग़ैरह वञिणो पवंदो हो। परदेसी भोपे सां अमां जी मुलाक़ात विहाना में थी हुई। परदेसी भोपे ताबीर ॿुधाइण खां अॻु भवाइते ख़्वाब जा नोट्स पंहिंजे लैपटॉप ते वरिता हुआ। पावर पॉइंट ऐं एक्सेल जे आधार सां हिन लैपटॉप ते रंगीन ज़ाइचो ठाहे वरितो। इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स वारो सॉफ्टवेयर इस्तेमालु करे हिन भवाइते ख़्वाब जी ताबीर कढी वरिती हुई। परदेसी भोपे मुंहुं मलूल कंदे अमां खे चयो हो, मूंखे अफ़सोस आहे त तुंहिंजो पुटु हुक्मराननि हथां मारिजी वेंदो। जेकॾहिं बची वियो त आपघात कंदो। मूं बि पंहिंजे तरफ़ां इंटरनेट तां ख़्वाब जी ताबीर डाउनलोड कई हुई।
लिखिजी आयो, तूं हिकु शादीशुदा औरत जे इश्क में मुब्तला थींदे ऐं पंहिंजे मथे में धूड़ विझी ऋण जो राही थींदे। टिनी ताबीरुनि मां अम्मा परदेसी भोपे जी ताबीर खे अहमियत ॾिनी आहे। हिकु दफ़े मूं अम्मा खे चयो हो, वियाना वारे भोपे जी ताबीर सरासर बकवास आहे। सिर सरदारनि जा लहंदा आहिनि, मां सेहड़ आहियां, अजायो माण्हू थी पियो आहियां। मां शिकारी कुतनि जो खाज त थी सघंदुसि, पर कंहिं मोरिके में सिर ॾेई न सघंदुसि। अम्मा खे नागवार लॻो हो, हिन मुंहुं ॿिए तरफ़ करे छॾियो। बखर वारे भोपे जी ताबीर मूंखे दुरुस्त महसूस थिए थी। चयो हुयमि, पाकिस्तान ते अक्सर मूं जहिड़नि वाइड़नि ऐं मजूरनि हुकूमत कई आहे। ऐं मुमकिन आहे त मां पाकिस्तान जो हुक्मरान थी पवां। मुंहिंजी माउ ज़रूरत खां वधीक पढ़ियल आहे। शिकागो यूनिवर्सिटीअ मां बैनुल अक़वामी तालुकात में PhD करे आई आहे। तंहिं करे मुंहिंजी ॻाल्हि सम्झी न सघंदी आहे। मूंखे मुंझियल, मोगो ऐं कुझु थियल सम्झंदी आहे। मां संदसि सिकी लधो पुटु आहियां। खेसि 3 धीअरुनि खां पोइ ॼाओ होसि। मां सम्झां थो सिंधियुनि जा समूरा सिकी लधा पुट कुझु चरिया, कुझु सांवरा हूंदा आहिनि, पर मां कुझु शीदी आहियां। मूंखे गुफ़ा मां कढी पंहिंजी दुनिया में आणण लाइ अमां वसां कीन घटायो आहे। चरियनि खरनि जे मथे मां ख़लत कढण वारो शायदि ई को नामवर डॉक्टर हूंदो जंहिं मूंखे न ॾिठो हूंदो। 2-3 कलाक मुंहिंजो मथो खाइण खां पोइ हू मूंखे सुम्हण ऐं सोच खे मफ़लूज कंदड़ गोरियूं नुस्खे में लिखी ॾेई छॾींदा आहिनि। हिकु दफ़े अमां मूंखे डॉक्टर सारा सोलंकीअ ॾांहुं वठी वई हुई। ख़ुदा जो शुक्र आहे जो हूअ गाइनोकोलॉजिस्ट न हुई, साइकोलॉजिस्ट हुई या साइकोट्रिस्ट हुई। माण्हुनि जे मथे मां ख़लत कढण जी माहिर हुई। ॾाढी सुहिणी सेबती हुई। जंहिं बि संदसि नालो सारा रखियो हो, सोचे सम्झी रखियो हो। सचपच सारा जोगी हुई। मूंखे पक कोन्हे त मां चरियो खरियो आहियां या सॼो आहियां। डॉक्टर सारा सोलंकीअ खे ॾिसण खां पोइ मूंखे ख़्यालु आयो हो त मां सॼी ॼमार चरियो खरियो रहंदुसि। डॉक्टर सारा खां इलाज कराईंदुसि ऐं कॾहिं बि ठीकु थियण जी कोशिशि न कंदुसि। इंटरनेट तां डाउनलोड कयल अम्मा जे ख्वाब जी 3 ताबीर मूंखे मुक़दर ते तस्दीक जी मोहर वांगुरु महसूस थी हुई। डॉक्टर सारा सोलंकीअ सां मुंहिंजो तारीफ़ कराईंदे अम्मा चयो हो, अदम मुंहिंजो अकेलो सिकी लधो पुटु आहे। अलाह अव्हां खे हथ में शफ़ा ॾिनी आहे। अवी मुंहिंजे पुट जो इलाज करियो, खेसि नॉर्मल करियो। मूंखे कावड़ वठी वई हुई। मूं एहतजाज कंदे चयो हो, मां नॉर्मल आहियां, मां नॉर्मल आहियां। डॉक्टर सारा हिकदमि चयो हो, तूं ठीकु थो चवीं, मूंखे यकीन आहे त तूं नॉर्मल आहीं। त पोइ अम्मा छो थी सम्झे त मां नॉर्मल न आहियां? मां उथी बीठो हुउसि। चयो हुयुमि, मुॾां गौर सां ॾिस डॉक्टर सारा, मां तोखे एब नॉर्मल नज़र थो अचां? हीअं न ॻाल्हाइबो आहे पुट, अम्मा चयो। तूं बदिरां चओ अवी मुॾां गौर सां ॾिसो। मां कुर्सीअ ते वेही रहियुसि। मैडम, अदम जीअं ॻाल्हाए थो खेसि ॻाल्हाइण ॾियो। डॉक्टर सारा अम्मा खे चयो। मां चाहियां थी अवी वेटिंग रूम में वञी वेहो, माइंड न कजो, मां अदम सां अकेलाईअ में ॻाल्हाइणु चाहियां थी। अम्मा मूंखे प्यार करे वेटिंग रूम ॾांहुं हली वई हुई। डॉक्टर सारा 2 ॿाहूं टेबल ते रखी गौर सां मूं ॾांहुं ॾिठो हो। उहो मूंखे ॾाढी वणी हुई। चयो हुआईं, मूंखे पंहिंजे बारे में ॿुधाए अदम। छा ॿुधायां? पंहिंजे स्कूल जे बारे में ॿुधाए, कुझु पंहिंजे कॉलेज जे बारे में ॿुधाए, कुझु पंहिंजी यूनिवर्सिटीअ जे बारे में ॿुधाए। उते कुझु बि ग़ैर मामूली न थियो। मां ॾाढो आम रवाजी शागिर्द हुउसि। ऐं नौकिरी मूं छॾे ॾिनी। छो? मां नौकिरी करे न सघियुसि। को ख़ासि सबबु हो? को ख़ासि सबबु न हो। मूंखे लोंदड़ियुनि तां पघर वंदे महसूस थियो हो। चयो हुयुमि, बसि मां नौकिरी करे न सघियो हुउसि। डॉक्टर सारा पंहिंजी कुर्सीअ तां उथी मुंहिंजे पासे खां अची बीठी हुई। पीअण लाइ मूंखे पाणीअ जो गिलास ॾिनो आई। अदम, डॉक्टर सारा मुंहिंजे कुल्हे ते हथु रखंदे चयो, मूंखे ॿुधाइण लाइ तो वटि घणो कुझु आहे, पर तूं ॿुधाइण नथो चाहीं। जेसि ताईं मूंखे यादि थो पवे, मां कंधु मथे करे डॉक्टर सारा ॾांहुं ॾिसी न सघियो हुउसि। मूंखे लॻो हो जेकॾहिं ॾांहुंसि ॾिठुमि, उहो कोट किला ड्राहे मुंहिंजे वजूद में काहे ईंदी, मुंहिंजो अंदरि उथलाए विझंदी। अदम, मूं डॉक्टर सारा जो आवाज़ु ॿुधो।
मूंॾां ॾिस अदम। मूं डॉक्टर सारा ॾांहुं ॾिठो, उहो पंहिंजी कुर्सीअ ते वञी वेही रही हुई। पुछियो आई, तूं पंहिंजे कमरे मां ॿाहिरि छो न ईंदो आहे? कमरो? ताजिब विचां पुछियो हुयमि, कहिड़ो कमरो? घर में तुंहिंजो कमरो। घर? कहिड़ो घर? जिते तूं रहंदो आहीं। मुंहिंजो को घर कोन्हे। त पोइ तूं किथे रहंदो आहीं अदम? मां गुफ़ा में रहंदो आहियां। ओचितो मुंहिंजे मथां आसमान ते हज़ारे रथ काहे आया, जेका साहित में गुज़री विया। सदियुनि खां बंदि तारीख़ जे मातम कदे में कंहिं सीने ते हथु हयो। काइनात मां ओपिरो आवाज़ आयो, विझ किरी किले जी भित में ॾार पइजी वियो। मूंखे का ख़बर कोन्हे त ईअं छो थियो ऐं छाजे लाइ थियो। मूं दूतनि ऐं दूतियुनि खां ॿुधो हो त मुंहिंजे ॼमण खां पोइ बाबा ॾाढो उदास थी पियो, हिकिड़ो ऐं चुप चुप रहणु लॻो। जेसि ताईं मूंखे यादि आहे, जेसि ताईं मूंखे यादि थो अचे, बाबा ॾाढो दिलबर क़िस्म जो इंसानु हो। ईअं बराबरि आहे त मूं खेसि खिलंदे विरले ॾिठो। कराची यूनिवर्सिटीअ में तारीख़ जो प्रोफेसर हो। तारीख़ खे समूरनि इल्मनि ऐं अक़ीदनि जो ऐनी गवाह सॾींदो हो। मुल्क में ऐं मुल्क खां ॿाहिरि दर्सगाहुनि में वॾी साख हुअसि। पंहिंजे सॼे नाले बदिरां प्रोफेसर रोहल जे नाले सां मशहूरु थी वियो। मूंसां ॾाढो प्यारु कंदो हो। बाबा उन्हनि इंसाननि मंझां न हो जेके पुट लाइ पाह थींदा आहिनि। 30 धीउ शानी जे ॼमण खां पोइ हिननि अमा बदिरां ख़ासि करे बाबा चोथे ॿार जो ख़्यालु दिलि मां कढी छॾियो। शानीअ खां 3 साल पोइ मां खेनि ॼाओ हुउसि। दूतनि ऐं दूतियुनि मुताबिक़ बाबा ॾाढो उदास थियो। मूंखे हंज में खणी ख़्यालनि में गुम थी वियो। कुझु ॼणनि खेसि रोंदे ॾिठो। होश संभालण खां पोइ मूं दूतनि ऐं दूतियुनि जी ॻाल्हियुनि खे ज़हन जे हार्ड डिस्क तां रेज़ करे छॾियो, हमेशह लाइ डिलीट करे छॾियो। मूं महसूसु कयो बाबा खां अलावा शायदि ई को अहिड़ो पीउ हूंदो जंहिं एॾी शिदत सां पंहिंजे पुट सां प्यारु कयो हूंदो। पर मूं बाबा खे कॾहिं बि खिलंदे न ॾिठो। हिकु दफ़े मूं बाबा खे चयो हो, मुंहिंजी वॾे में वॾी ख़्वाहिश आहे त मां नामवर मश्किरो या चर्चा ई थियां। पंहिंजनि चर्चनि सां अव्हां खे टहक ॾेई खिलण ते मजबूर करे विझां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी बाबा जे चपनि ते ॾाढी उदास ऐं दिलि खे महटे छॾण जहिड़ी मुर्क तरी आई हुई। मुंहिंजे खिलण या न खिलण सां को फ़र्क़ु न पवंदो। बाबा मूंखे पाॿो मां प्यारु कंदे चयो। तारीख़ वॾो टहक ॾेई खिलण वारनि खे आख़िर में रोईंदे ॾिठो आहे। कुझु देरि जे बेचैन कंदड़ ख़ामोशीअ खां पोइ बाबा चयो, तुंहिंजे ॼमण खां अॻु मां बि वॾो टहक ॾेई खिली सघंदो हुउसि। तॾहिं बाबा जे जुमिले जी माना मूंखे सम्झ में न आई हुई। कॉलेज में पढ़ंदो हुउसि। लेक्चर ॿुधण बदिरां बाबा जे जुमिले जी मफ़हूम बाबति सोचींदो हुउसि। हिकु दफ़े कॉलेज अध में छॾे मां कराची यूनिवर्सिटी वियो हुउसि। बाबा लाइब्रेरी में हो, कंहिं इंटरनेशनल सेमिनार लाइ पेपर तयारु करे रहियो हो। मूंखे ॾिसी हैरान थियो। ॾाढी उणतुण आहे, चयो हुयमि, अव्हां सां ॻाल्हाइणो आहे। बाबा जे मुंहं ते उदास मुर्क तरी आई हुई। टेबल तां पेपर खणी ब्रीफ केस में विझंदे चयो आई, मूंखे टहक ॾेई खिलाइण जो कसम त न खयो अथई। बाबा मूंखे पंहिंजी डिपार्टमेंट जे कमरे में वठी आयो, पुछियई लंच कई अथई? वराणियुमि न, मूं बि न कई आहे। बाबा चयो, अवल पाण लंच कंदासीं ऐं पोइ यूनिवर्सिटीअ खां ॿाहिरि हली ॻाल्हाईंदासीं। कैंटीन वारनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण खां अॻु बाबा पुछियो, शामी कबाब खाईंदे? सुठा ठाहींदा आहिनि। चयो हुयमि, जेकी अव्हां खाओ मुंहिंजे लाइ बि घुरायो। यूनिवर्सिटी कैंटीन तां लंच आई। दाल चांवर ऐं भाॼी माठ मीठ में लंच कईसीं। रखी रखी हिक ॿिए ॾांहुं ॾिसी पिए वरितोसीं। उन दौरान मूंखे वराए वराए ख़्यालु आयो हो त बाबा खां कुझु न पुछां, पंहिंजी उणतुण खे दिलि में दफ़न करे छॾियां। दूतनि ऐं दूतियुनि जी ॻाल्हि ते ध्यानु न ॾियां, खेसि अजायो परेशान न करियां। उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जो मुंहिंजे ॼमण खां पोइ बाबा ॾाढो उदास ऐं चुप चुप रहणु लॻो आहे। थी सघे थो मां खेसि न वणियो हुजां। हूअं बि बाबा 3 ॿारनि लाइ प्लानिंग कई हुई। शानीअ खां 3 साल पोइ ओचितो मां अजायो रुंग में पैदा थियो हुउसि।
संदसि प्लान खे अपसेट करे छॾियो हुयमि, पर उन में मुंहिंजो ॾोह न हो। दुनिया में अचणु न अचणु मुंहिंजे वस में न हो। मूंखे बसि हिकु ॻाल्हि जो ॾढ हो त मां बाबा लाइ मनहूस साबित न थियो हुउसि। जंहिं साल मां ॼाओ हुउसि साॻिए साल बाबा वर्ल्ड हिस्टोरिकल कांग्रेस जी सदारत कई हुई। मां 12-13 सालनि जो हुउसि जो बाबा एसोसिएट प्रोफेसर थियो। मां 17-18 सालनि जो हुउसि जो बाबा डीन फैकल्टी ऑफ आर्ट्स मुक़ररु थियो। मां मनहूस न हुउसि। वरी अॻु जी माजरा आहे, परदेस में रहिजी वियल बाबा जो हिकु पुराणो ऐं घाटो दोस्त 12 बचनि समेत पाकिस्तान घुमण आयो। कराचीअ में असां वटि अची रहियो हो। मूंखे खटा मिठड़ा खाराईंदो हो ऐं पखियुनि जा लतीफ़ा ॿुधाईंदो हो। संदसि लतीफ़नि ते ॿिया घटि ऐं पाण वधीक खिलंदो। हिकु दफ़े मूंखे छिके भाकुर में भरे पंहिंजे हंज में विहारियो हुआईं। बाबा ॾांहुं ॾिसी ॻाल्हायो हुआईं, यार रोहल, न तूं पंहिंजे पुट जहिड़ो आहीं ऐं न तुंहिंजो पुटु तो जहिड़ो आहे। पोइ अमां ॾांहुं ॾिसंदे पुछियो आहीं, हीअ माजरा छा आहे? अमेरिका मां कंहिं शीदीअ जो पुटु चोराए त न आया आहियो? पाण वॾा वॾा टहक ॾेई खिली पियो हो, पर बाबा खिली न सघियो। हिन असरत विचां मूं ॾांहुं ॾिठो। तॾहिं मां नंढड़ो हुउसि, प्राइमरी स्कूल में पढ़ंदो हुउसि, पर मूंखे सभु कुझु यादि आहे। मां कुझु बि विसारे न सघियो आहियां। मुंहिंजो हिकु हिकु तजसुस मुंहिंजे वजूद में परवान चढ़ियो आहे, मूंसां गॾु वॾो थियो आहे। यूनिवर्सिटीअ में बाबा सां लंच कंदे हिकु चिटो अणचिटो भउ मूंखे परेशान कंदो रहियो। मां बाबा खां कुझु पुछी सघंदुसि या हबकी चुप थी वेंदुसि। लंच खां पोइ बाबा पुछियो, चांहि पीअंदे? पुछियो हुयुमि, अमीं पीअंदा? बाबा वराणियो हो, हूअं त न पीअंदो आहियां, अॼु पी था छॾियूं। चांहि बि चुप करे पीती हुईसीं। अलाए छो मूं महसूसु कयो हो त कुझु देरि खां पोइ मां पुलिसरात तां लंघंदुसि। पुलिसरात जो सफ़र कराची यूनिवर्सिटी ऐं ओझा सैनिटोरियम दरमियान शुरू थियो हो। माण्हू पुट ॼमण ते ख़ुशि थींदा आहिनि, मुंहिंजे ॼमण ते अमीं ख़ुशि छो न थिया हुआ? मूं हबकंदे पुछियो। मुंहिंजूं टेई धीअर कंहिं पुट खां घटि न आहिनि। मूं ॿुधो आहे मुंहिंजे ॼमण खां पोइ अमीं ॾाढो उदास थी पिया हुआ। अवां ॻाल्हाइण ऐं माण्हुनि सां मिलण जुलण बि छॾे ॾिनो हो। बाबा को जवाबु न ॾिनो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पिया या न? बाबा, हा दम, ॿुधां पियो। मुंहिंजे ॼमण खां पोइ अव्हां खे कॾहिं कंहिं खिलंदे न ॾिठो आहे। खिलण वस में न हूंदो आहे अदम। मुंहिंजो ॼमण अव्हां खे नागवार लॻो। बाबा कंधु हेठि करे छॾियो, जवाबु न ॾिनो। मूं ॿीहर वरजाए पुछियो, मुंहिंजो ॼमण अव्हां खे नागवार लॻो? मूंखां लुड़क लिकाइण लाइ बाबा मुंहुं ॿिए तरफ़ करे छॾियो। बाबा, मूं बाबा जे हथ में पंहिंजो हथु ॾेई छॾियो। संदसि दर्द मूंखे सम्झ में न आयो। मूं पुछियो हो, मुंहिंजे ॼमण ते ॾाढो ॾुख थियो हो अव्हां खे? बाबा मुंहिंजे हथ खे तकलीफ़ विचां ईअं जकड़े छॾियो हो ॼण चवंदो हुजे, हा, तुंहिंजे ॼमण ते मूंखे ॾाढो ॾुख थियो। पुलिसरात जे विच तां मूं बाबा खां पुछियो हो, छो ॾुख थियो हो अव्हां खे? छो जो मुंहिंजो भरम भॼी पियो। बाबा मुंहिंजो हथु छॾे ॾिनो। पोइ हिन आसमान ॾांहुं ॾिठो हो ऐं चयो हो, तूं मुंहिंजो पुटु न हुए अदम। मूं सूर इसराफील जो आवाज़ ॿुधो, सभु कुझु समूरी काइनात समेत हैबतनाक ऊंदहि में गुम थी वियो। मां गुम थी वियुसि, बाबा गुम थी वियो। ऊंदहि में ॼण किरोड़े अबाबील ऐं चमड़ा गुफ़ाउनि मां निकिरी आया, मुंहिंजे मथां तारीकीअ में लामारा ॾियण लॻा। गुफ़ा जी हिकु सायत बका जी समूरनि सायतनि खे ज़म करे छॾियो। सूर इसराफील जो आवाज़ मूं ॿीहर ॿुधो। अबाबील ऐं चमड़ा गुफ़ाउनि ॾांहुं मोटी विया। ऊंदहि बदिरां नूर खे बेनूर कंदड़ रोशनी छांइजी वई। सिज सवा नेज़े ते लही आयो हो। मूं पाण खे बाबा खां हज़ारे मेल परे महसूसु कयो। बाबा खां पुछियो, अव्हां कीअं सम्झो त मां अव्हां जो पुटु न हुउसि? शानीअ जे ॼमण खां पोइ मूं ऑपरेशन कराए छॾी हुई। डूंगर ॾारी छॾण जहिड़े ॾुख विचां बाबा चयो। मूं मां ॿार जी उमेद इम्कान खां ॿाहिरि हुई। अम्मा खे ख़बर हुई उन ॻाल्हि जी। मूं पुलिसरात तां बाबा ॾांहुं ॾिसंदे पुछियो। नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ खेसि फुर्सत किथे हूंदी हुई। बाबा जे आवाज़ जो पड़ाॾो आयो हो।
अक़वाम मुतहिदा जे इजलासनि में शिरकत करण लाइ उहा अक्सर मुल्क खां ॿाहिरि रहंदी हुई। आसमानी किताबनि वारी क़यामत अलाही कॾहिं ईंदी, पर मुंहिंजे लाइ क़यामत आई ऐं सभु कुझु तहस नहस करे हली वई। कुझु बाक़ी न बचियो, न हिसाब, न किताब ऐं न सज़ा ऐं जज़ा। बाबा यूनिवर्सिटीअ में इस्तीफ़ा ॾेई छॾी, पाकिस्तान छॾे हलियो वियो ऐं नेपाल में जोगियुनि सां हिमालय जे गारनि में वञी रहियो। वञण खां अॻु बाबा मूंखे ॾाढो प्यारु कयो। संदसि सुॾकंदड़ सीने में मूं लिकाईंदे पुछियो हुयुमि, मुंहिंजे करे जोग पिया वठो न? न दम, न बाबा। मूंखे अखियुनि ते गलनि ते निड़ ते प्यारु कंदे चयो हो, तुंहिंजो को ॾोह कोन्हे, बल्कि कंहिंजो को ॾोह कोन्हे। संदसि ॿई हथ चुमंदे चयो हुयुमि त पोइ जोग छो था वठो? माउ जे तक़दुस जो गुझ मूं वटि अमानत हो। बाबा जो मुबहम जवाबु मुंहिंजे सम्झ में न आयो। मूं ताजुब विचां बाबा ॾांहुं ॾिठो। गुझ गुझ न रहियो आहे अदम। बाबा अलविदाई निगाहनि सां मूं ॾांहुं ॾिठो ऐं चयो हो, तो आगाह थी चुको आहीं त तारीख़ जे इब्तिदाई दौर वांगुरु तारीख़ जे इख़्तितामी दौर में इंसान खे पीउ बदिरां माउ जे नाले सां छो पुकारियो वेंदो? तुंहिंजी ज़िंदगीअ मां मुंहिंजो रोल ख़तमु थियो अदम। बाबा अलूप थी वियो। कॾहिं कॾहिं बाबा जो ख़त ईंदो आहे, हर ख़त में हर दफ़े हिकु जुमिलो वरजाए लिखंदो आहे, त मूंखे ॾाढो यादि ईंदो आहे अदम। मूं पंहिंजी गुफ़ा खे बाबा जी यादि सां रोशन करे छॾियो आहे। हिकिड़े ॾींहुं डॉक्टर सारा सोलंकीअ खे चयो हुयुमि, यकीन कर सारा, मां ठीकु आहियां। समूरी गड़बड़ अम्मा जे मथे में आहे। मां किथे थी चवां त तूं ठीकु न आहीं? डॉक्टर सारा चयो, पर तूं कीअं थो चवीं त मैडम जे मथे में गड़बड़ आहे? उहो मुंहिंजे बारे में अक्सर हिकु भवाइतो ख़्वाबु ॾिसंदी आहे। मूं चयो, उहो मूंखे सिसीअ बिना रिण में रुलंदे ॾिसंदी आहे। मुंहिंजे हिकु हथ में वढियल सिर ऐं ॿिए हथ में कंडनि जो ताज हूंदो आहे। डॉक्टर सारा खे कुझु ताजुब लॻो। पुछियो आई, पर मैडम त कॾहिं पंहिंजे कंहिं ख़्वाब जो ज़िक्र न कयो आहे। चयुमि, उहो पंहिंजे ख़्वाब जो कंहिंसां बि ज़िक्र न कंदी आहे। डॉक्टर सारा पुछियो, तोसां कंदी आहे? विरले चयुमि, ख़्वाब ॾिसण खां पोइ उहो मुंहिंजे गुफ़ा में हली ईंदी आहे, मुंहिंजे कंध ऐं मथे ते हथु फेराए पक कंदी आहे त मां जीअरो आहियां या मरी वियो आहियां। डॉक्टर सारा कागज़ ते कुझु लिखियो ऐं पुछियो हो, उन ख़्वाब जे बारे में मैडम तोसां कॾहिं ज़िक्र कयो? मुंहिंजो मतिलबु आहे पहिरें दफ़े। मां सोच में पइजी वियुसि। मूंखे यादि न पियो त मां पहिरें दफ़े मूंसां पंहिंजे ख़्वाब जो ज़िक्र कॾहिं कयो। बाबा जे अलूप थियण खां अॻु उहो मुंहिंजे बारे में भवाइतो ख़्वाबु न ॾिसंदी हुई। मुंहिंजे बारे में सुठा ख़्वाब ॾिसंदी हुई। उहो ख़्वाब में मूंखे कप भरियल रिछ सां रांदि कंदे ॾिसंदी हुई। तॾहिं अमां कॾहिं बि पंहिंजे ख़्वाब जी ताबीर कंहिं देसी या परदेसी भोपे खां न कराईंदी हुई। जॾहिं बि विलायत खां वापसि वरंदी हुई, मुंहिंजे लाइ हिकु बरजुस्तो कप भरियल रिछ ज़रूरु वठी ईंदी हुई। मां सम्झां थो या मुंहिंजो गुमान आहे, बाबा जे अलूप थियण खां पोइ अमां मुंहिंजे बारे में पहिरीं भेरे भवाइतो ख़्वाबु ॾिठो। हुन खां अॻु हुन मुंहिंजे बारे में भवाइतो ख़्वाबु न ॾिठो, पर पोइ ख़्वाबनि जी दुनिया में वॾी भञ ड्राह थी हुई। अयामनि खां बीठल बुर्ज भॼी पिया हुआ। अमां मूंखां वराए वराए पुछियो हो, वञण महिल तुंहिंजे पीउ तोसां छा ॻाल्हायो? ऐं हर दफ़े मूंखे साॻियो जवाबु ॾिनो। हुन मूंसां आगाहीअ जे दर्दनाक अज़ाब बाबति ॻाल्हायो। अमां जवाब जे त ताईं पहुचण जी कोशिशि कंदी हुई, पर पहुची न सघंदी हुई। मुंझी पवंदी हुई। उन राति उहा निंड आणींदड़ गोरियुनि खाइण जे बावजूदि सुम्ही न सघंदी हुई। ॼण फथकंदी हुई। खंडर जहिड़े घर में बेमक़सद घुमंदी हुई, पाण सां ॻाल्हाईंदी हुई। हिकु दफ़े चयो हुआईं, मां रोहल जहिड़ी ज़हीन न आहियां, तंहिं करे तूं मूंसां आगाहीअ जी ॻाल्हि न कर। मूंखे ॿुधाए त वञण महिल हुन मुंहिंजे बारे में छा चयो? हिन तुंहिंजे बारे में कुझु न चयो। मूं गौर सां अमां ॾांहुं ॾिसंदे चयो। हुन दरवेश खे ख़बर हुई त मां संदसि पुटु न हुउसि। धरती धुॾी वेई, पोइ अलाही केतिरा साल ऐं सदियूं ख़ामोशीअ जी हिकु मौसम खणी आया ऐं गुज़री विया। अयामनि ताईं न ज़िलज़िलो आयो, न किथे को ॿरंदड़ जबल फाटो, न खिवण खिची, न आसमान तां आबशार वसियो ऐं न समुंड उथिरियो। जमूद खे मोट टोड़ियो हो।
जमूद खे मुंहुं टोड़ियो। इहो ज़रूरी हो, वरना साह खणणु मुश्किल थी पियो। आसमान ताईं रसाई मुंहिंजे इम्कान में हुजे हा त पोइ शायदि मां मरण ताईं तोखां कॾहिं बि न पुछां। मूं अमां खां पुछियो, तंहिं करे तूं ॿुधाए त मां कंहिंजो पुटु आहियां। अमां कंबी वई हुई, मुॾां वधी आई हुई। मूंखे पाॿोह मां प्यार कंदे चयो हुआईं, छा उहो काफ़ी नाहे त मां तुंहिंजी माउ आहियां? जंहिं क़यामत मां गुज़री रहियो आहियां तंहिंमें काफ़ी नाहे, चयो हुयुमि। मूंखे ॿुधाए त मां कंहिंजो पुटु आहियां। अमां बेवस थी हेॾां होॾां ॾिठो ऐं पोइ भॻल टुटल लहजे में पंहिंजे साए ॻाल्हायो हो। चयो हुआईं, मुल्कनि जे ठहण ऐं ॾियण खां पोइ अनेक अहिड़ा ॿार ॼमंदा आहिनि जिन खे पंहिंजे पीउ जी ख़बर न हूंदी आहे। हू पंहिंजे माउ खां पीउ बाबति सवाल न पुछंदा आहिनि। मुंहिंजे ॼमण सां न मुल्क ठहियो हो ऐं न ई को मुल्क रहियो। चयो हुयुमि, मुंहिंजे ॼमण सां हिकु शख़्स जो भरम भॼी पियो। मां सम्झां थो उन खां पोइ अमां वरी कॾहिं बि मूंखे ख़्वाब में कपह भरियल रिछ सां रांदि कंदे न ॾिठो आहे। उन खां पोइ हुन मूंखे सिसीअ बिना रिण में रुलंदे ॾिठो आहे, पर उहे ॻाल्हियूं डॉक्टर सारा सोलंकीअ खे ॿुधाइण जहिड़ियूं न हुयूं। तंहिं करे हूअ मुंहिंजो इलाजु कंदी आहे, अमां जो इलाजु न कंदी आहे। उहो मूंखे वणंदी आहे ऐं इंटरनेट तां डाउनलोड कयल अमां जे ख़्वाब जी ताबीर लॻंदी आहे। पर तंहिं हूंदे बि मां आगाहीअ जे इसरार जो ज़िक्र साराह सां करणु मुनासिब नथो सम्झां, बल्कि कंहिंसां बि ज़िक्र करणु नथो चाहियां। जंहिं राज़ तां क़यामत ॾींहुं पर्दो खॼणो नाहे, तंहिं राज़ तां पर्दो खणण जो हक़ मां नथो रखां। मुंहिंजो पीउ अलाही केरु आहे, पर असल में मां पुटु उन शख़्स जो आहियां जंहिं हिमालय जे हिकु ग़ार में वञी जोग वरितो आहे।